नुक्ते ते ॻाल्हायोसीं त सिंध अकी चार मसइलनि सां दो चार आहे ऐं हर रोज़ु नओं नओं मसइलो पैदा थिए थो। उन्हनि जे हल जे लाइ ज़रूरी आहे त असां अलॻि अलॻि मसइलनि खे न खणूं, पर उन्हनि मसइलनि खे सियासी प्रोग्राम सां ॻंढियूं, या ॿियनि लफ़्ज़नि में चइजे त हिन मुल्क जे निज़ाम सां उन्हनि खे ॻंढे ॾिसूं। छाकाणि त इहो निज़ाम ई आहे, सिस्टम ई आहे हिन मुल्क जो जेको असांजे लाइ इहे रोज़ानो मसइला पैदा थो करे। पाण हिन ते ॻाल्हायोसीं त मसइला हल करणा आहिनि, बुनियादी मसइला पंहिंजा हल करणा आहिनि, या ॿियनि लफ़्ज़नि में चइजे त हक़ वठणा आहिनि। रिआयतूं ऐं ख़ैरात न, पर हक़ वठणा आहिनि असांखे। त पोइ हक़ वठण जे लाइ असांखे हिन निज़ाम खे तब्दील करण लाइ जिदोजहद करणी पवंदी। हाणे जॾहिं तब्दीली जी ॻाल्हि अचे थी त पोइ उन जूं ॿ टे बुनियादी शयूं आहिनि जेके असांखे चिटियूं करणियूं पवंदियूं। हिकिड़ो त असांखे यादि रखिणो पवंदो त उहो कहिड़ो निज़ाम आहे जंहिंखे असां तब्दील करणु था चाहियूं। ॿियो, उन जे जाइ ते असां कहिड़ो निज़ाम आणणु था चाहियूं। ऐं टी ॻाल्हि इहा त उहा तब्दीली असां कहिड़ियुनि क़ुवतुनि जे ज़ोर ते उन्हनि जे ज़रिए आणणु था चाहियूं। इहो इन करे ज़रूरी आहे त हिते पाकिस्तान में सालनि खां तब्दीलीअ जी ॻाल्हि थींदी रहे थी पई, माण्हू कंदा आहिनि, पर पोइ न इहो ॿुधायो वेंदो आहे त कहिड़े निज़ाम खे तब्दील करिणो आहे, न इहो ॿुधायो वेंदो आहे त छा आणिबो, ऐं न ई इहो त कहिड़ियूं क़ुवतूं उन में असांजियूं साथारे थी सघनि थियूं। ताज़ो वेझड़ाईअ में इमरान ख़ान ने पार्टीअ जो आहे तब्दीलीअ जी पार्टी, पर उन तब्दीलीअ में हुनजी मुराद उहो ई आई त नवाज़ शरीफ़ हटे मां प्राइम मिनिस्टर कुर्सीअ ते वियां। करप्शन जी ॻाल्हि कई त जेके मुल्क जा वॾा करप्ट माण्हू आहे, पीपुल्स पार्टी मुस्लिम लीग जा जेके वधीक करप्ट माण्हू आहे, उहे तहरीक इंसाफ़ में शामिलु थिया केसनि जे भउ खां। नतीजो तव्हां असांजे साम्हूं आहे त तब्दीली कहिड़ी आई आहे। अहिड़ी तरह सां तक़रीबन अधु सदी अॻे जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टे उन कुझु ॻाल्हि कई आहे त मां हिते सोशलिज़म आणींदुसि। उन जी शिकिल उन न ॿुधाई त सोशलिज़म कहिड़ो हूंदो, मतिलबु इस्लामी सोशलिज़म जंहिंजो दुनिया में वजूद ई कोन हो, पर हुन उहो कंहिंसां पिया आणणु चाहियो। सोशलिज़म आणणु माना जागीरदार सरमाएदार खे शिकस्त ॾियणु, पर हुन जे पार्टीअ में सिंध ऐं पंजाब जा वॾे में वॾा जेके जागीरदार आहे उहे सभु हुन जे पार्टीअ में आहे। उन्हनि सभिनी जागीरदारनि खे टिकेटूं ॾिनई। उनजो बि जेको नतीजो थियो उहो तव्हांजे असांजे साम्हूं आहे। तंहिंजे करे हक़ीक़ी तब्दीलीअ जे लाइ इहे टे शयूं आॾो हुजणु ज़रूरी आहिनि। हाणे असां कहिड़े निज़ाम खे तब्दील करणु था चाहियूं। असां सिंध जी ॻाल्हि था कयूं, सिंध जे हवाले सां त सिंध हिन महिल पाकिस्तानी रियासत जो हिसो आहे। त हाणे असांखे ॾिसणो पवंदो त सिंध जेका सदियुनि खां हिकिड़ो आज़ादु ख़ुदमुख़्तार मुल्क हुई, उहा हाणे पाकिस्तान जो हिसो आहे, पाकिस्तान रियासत जो हिसो आहे। त उहा कीअं आहे, कहिड़े बुनियाद ते आहे। त उहो 1940 जी करारदाद आहे, जंहिंजे बुनियाद ते सिंध पाकिस्तान में शामिलु आहे। त पोइ इन निज़ाम खे उन बुनियाद ते परखिबो जंहिं ते हीउ मुल्क ठहियो आहे। उन में इहो लिखियलु आहे त हिते अहिड़ो निज़ाम हूंदो जंहिंमें हिन मुल्क खे ठाहींदड़ क़ौमी वहदतूं आज़ादु ऐं ख़ुदमुख़्तार हूंदियूं। सावरन लफ़्ज़ अंग्रेज़ीअ जो इस्तेमालु कयल आहे, माना उनजो पंहिंजे क़िस्मत ते मुकमल इख़्तियार हूंदो। उन जा फ़ैसिला आख़िरी हूंदा, पंहिंजे मसइलनि पंहिंजे मामलनि बारे में उहे पाण फ़ैसिला कंदा। इन बुनियाद ते ही मुल्क ठहियो आहे। हाणे हिते आहे कहिड़ो निज़ाम, तव्हां असां हिन मां चङी तरह सां वाक़ुफ़ु आहियूं त असांजो न पंहिंजे धरतीअ ते इख़्तियार आहे। असांजी धरतीअ जी रोज़ानो नीलामी थिए थी पई, धारिया माण्हू हुते अची आबाद थियनि था। न असांजो पंहिंजे कुदरती वसीलनि ते इख़्तियार आहे। सिंध जो तेल, सिंध जो गैस, सिंध जो कोयलो, सिंध जा बंदरगाहूं, इहे सभु सिंध जी मिल्कियत न आहिनि, मर्कज़ जी मिल्कियत आहिनि। मर्कज़ जंहिं ते पंजाब जो ग़लबो आहे, बालादस्ती आहे।
असां अॼु पंहिंजी ॿोलीअ खे पंहिंजी ॿोली ॻाल्हाइण पढ़ण तालीमी इदारनि में पढ़ण लाइ ख़ुदि मुख़्तार न आहियूं। शहरनि में सिंधी ॿोली नथी हले, सिंधी ॿोलीअ खे नेकाली ॾिनी वई। त हीउ अहिड़ो निज़ाम आहे जेको अमली तौर ते हिकिड़ी कॉलोनीअ में हूंदो आहे, जंहिंखे हाणे वेझड़ाईअ में सिंध जे वज़ीर आला चयो त सिंध खे कॉलोनी करे हलायो थो वञे पियो। त थियणु ईअं खपंदो हुयो जेको 40 करारदाद चयो त असां पंहिंजे क़िस्मत जा मालिक पाण जो समूरनि असांजे मामलनि ते इख़्तियार धरतीअ ते उनजे वसीलनि ते असांजे सियासी समाजी इक़्तिसादी मामलनि ते असांजो इख़्तियार हुजे। उनजे भेट में सूरत हाल इहा आहे त असांजो कंहिं बि शइ ते इख़्तियार न आहे, पंहिंजे वजूद ते पंहिंजे ॿोलीअ ते कंहिं बि शइ ते इख़्तियार न आहे। बदतरीन क़िस्म जी मर्कज़ पसंदि रियासत थी वई आहे। त इन निज़ाम खे असांखे तब्दील करिणो आहे। हाणे तब्दील करिणो आहे उनखे केरु तब्दील कंदो, इहा फितरी ॻाल्हि आहे। सियासी फ़लसफ़े में बि आहे त जिन माण्हुनि खे हलंदड़ निज़ाम मां फ़ाइदो आहे, जेके उन जा बेनिफिशरी आहिनि, उहे लाज़मी चाहींदा त इहो मौजूदु हुजे। जेके माण्हू इन जा विक्टिम आहिनि, यानी जिन खे नुक़सानु पुॼे थो, जेके फुरजनि लुटजनि था माण्हू, जेके तबिका, जेके हिसा, उहे चाहींदा त इहो सिस्टम तब्दील थियणु खपे। त पाकिस्तान में हिकिड़ो महकूम क़ौमूं आहिनि, सिंधी, बलोच, पख्तून, जेके फुरजनि लुटजनि थियूं, जंहिंजा वसीला फुरजनि था। ॿियो सिंध में ग़रीब मिसकीन माण्हू आहे, हारी पोरियत आहे, जेको 80% आबादी सिंध जी ते मुश्तमिल आहे, पर जेको 3 वक़्त वेला मानी बि जंहिंखे नथी मिले, त उहे इन निज़ाम खे तब्दील कंदा। वॾेरा जागीरदार जेके असेंबलियुनि में विहनि था वञी, उहे इन निज़ाम जा बेनिफिशरी आहिनि। तव्हां ॾिसो, सिंध जो जागीरदार मुग़लनि जे दौर खां जे ॾिसूं, मुग़लनि जे वक़्त में सिंध जो जागीरदार मुग़ल हुकुमराननि सां गॾु हुयो। अंग्रेज़ दौर में सिंध जो जागीरदार अंग्रेज़ हुकुमराननि सां गॾु हुयो। उनखां पोइ पाकिस्तान ठहियो आहे, त पाकिस्तान में फ़ौजी हुकूमत हुजे, सिविलियन हुकूमत हुजे, PP जी हुजे, मुस्लिम लीग जी हुजे, तहरीक इंसाफ़ जी हुजे। तव्हां ॾिसो, साॻा उहे जागीरदार ख़ानदान जेके आहिनि, उहे असेंबली में वेठा आहिनि, उहे हुकूमतुनि जो हिसो आहिनि, उहे अञा शाहूकार खां शाहूकार थींदा था वञनि। त माना उन्हनि जो वेस्टेड इंट्रस्ट आहे, जंहिंखे चइबो आहे मुस्तक़िल मफ़ाद इन सिस्टम में आहे, तंहिं करे उहे इनखे तब्दील न कंदा। पंजाब बि मजमूई तौर ते महकूम क़ौमुनि जे वसीलनि जी फुल्ट मां खाए थो, तंहिं करे उहो बि उतां खे फ़र्द थी सघनि था, पर मजमूई तौर ते न कंदो। त असांखे इहो निज़ाम जेको बदतरीन क़िस्म जी मर्कज़ियत आहे, जंहिंमें सिंध जा सभु इख़्तियार ख़तमु कया विया आहिनि, इनखे तब्दील करिणो आहे ऐं उहो निज़ाम नाफ़िज़ करिणो आहे जंहिं बुनियाद ते मुल्क ठहियो ऐं जंहिंजे बुनियाद ते सिंध उन में शामिलु थी। त सिंध पंहिंजे सियासत, पंहिंजे इक़्तिसादियात, पंहिंजे कल्चर ते उनजो मुकमिल इख़्तियार हुजे, पंहिंजे वसीलनि ते, ऐं उन तब्दीलीअ जे लाइ सिंध जा ग़रीब पोरियत अवाम ऐं हिन मुल्क में जेके महकूम क़ौमूं आहिनि, उन्हनि सां गॾिजी असां इहा जदोजहद कंदासीं, तॾहिं असां हिन निज़ाम खे तब्दील करे सघंदासीं। अॼु जे लाइ एतिरो, वरी ईंदड़ इनखे अञा निज़ाम जे तब्दीलीअ ते वधीक वरी तफ़सील में ॻाल्हाईंदासीं। तव्हांजी महिरबानी।